बरकते रमजान, बरकते रमजान। अल्लाह जा एहसान जेहे दिनो रमजान, अल्लाह जा एहसान जेहे दिनो रमजान। बरकते रमजान, बरकते रमजान। أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن للمتقين مفازا حدائق وأعنابا وكواعب أترابا وكأسا دهاقا لا يسمعون فيها لغوا ولا كذابا جزاء من ربك عطاء حسابا إن للمتقين مفازا حدائق وأعنابا وكواعب أترابا وكأسا دهاقا لا يسمعون فيها لغوا ولا كذابا إن للمتقين مفازا حدائق وأعنابا وكواعب أترابا وكأسا دهاقا لا يسمعون فيها لغوا ولا كذابا جزاء من ربك عطاء حسابا رب السماوات والأرض وما بينهما الرحمن لا يملكون منه خطابا
رب السماوات والأرض وما بينهما الرحمن لا يملكون منه خطابا لا يملكون منه خطابا صدق الله العظيم. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे नाले सां, हुन पाक परवरदिगार जे नाले सां जेको घणो महिरबान ऐं निहायत रहम करण वारो आहे। तमाम ॾिसंदड़ नाज़रीन खे, हिते मौजूद तमाम हाज़रीन खे महविश कुरैशी जी तरफ़ां अस्सलामु अलैकुम। ट्रांसमिशन के आगाज़ में एक ख़ूबसूरत तिलावत कुरान पाक ख़ूबसूरत अंदाज़ में रखी वही, जैमें आवाज़ हो जनाब कारी हाफ़िज़ सुहेल मारफ़ी साहब जो ट्रांसमिशन में ॿियनि साथियुनि जो भी साथ है सगत दीन जी रोशनी में लफ्ज़ रखण जे लाइ तशरीफ़ रखन था जनाब अलामा मोहम्मद मुज़म्मिल कासमी साहब। ट्रांसमिशन जा ख़ुसूसी मेहमान अॼु सगत जुड़िया आहिनि, बेहतरीन डायरेक्टर आहिनि, काफ़ी सीनियर डायरेक्टर आहिनि, ऐं उहो इब्तिदाई दौर जेको मुंहिंजो भी हो उन में भी असां सां साथ रखियो। तन सां गॾु अॼु कोई ट्रांसमिशन में तशरीफ़ फरमा आहिनि जनाब अली अकबर पठान साहब आहिनि जेके सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। ट्रांसमिशन में कुछ ख़ूबसूरत आवाज़ जो ज़ात आहे असां सां गॾु तशरीफ़ रखनि थियूं मोहतरमा अनीला हुसैन साहिब आहिनि जेके सां गॾु तशरीफ़ रखनि थियूं। गॾोगॾु असां गॾु तशरीफ़ रखनि थियूं फ़ातिमा मंसूर साहिबा। उन सां गॾोगॾु ट्रांसमिशन में हिकु प्यारी ख़ूबसूरत आवाज़ आहे, हिकु ॾाढी मासूम आवाज़ आहे जेका तशरीफ़ रखे थी अब्दुल हादी साहब आहिनि जेके सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। गॾोगॾु ट्रांसमिशन में एक बी ख़ूबसूरत आवाज़ तशरीफ़ रखी थी जनाब कारी नज़ीर अहमद चन्ना साहब आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ रखनि था। ट्रांसमिशन में असां सां गॾु स्पॉन्सर्स जो भी हमेशा साथ हूंदो आहे। हिन ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे डालडा कुकिंग ऑयल ऐं बनस्पति। जहाँ मामता वहाँ डालडा, न बदला ज़माना न बदला डालडा। डालडा उहो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति आहे जेको गुज़िरियल 80 सालनि खां असांजी मदर्स जे दिलि ते राज करे रहियो आहे ऐं इन अरसे खां हू पंहिंजी मयार बरक़रार रखी रहियो आहे। ट्रांसमिशन के स्पॉन्सर कयो आहे यंग्स फूड चिकन मेयोनीज़ स्प्रेड। ही वो स्प्रेड आहे जंहिंमें न सिर्फ़ ज़ाइको बल्कि ग़िज़ाइत बि असांखे चिकन जी मिलंदी आहे ऐं हिन जो टेस्ट उहो आहे जेको हर माण्हू जी डिमांड हूंदी आहे। ट्रांसमिशन के स्पॉन्सर कयो आहे सनरिच फोर्टिफाइड आटा। ही उहो चक्की जो अटो आहे जेको असांखे असांजी सिहतनि में उहा ग़िज़ाइत ॾींदो आहे जेका असांजे सॼे ॾींहं जे रोज़े खे ॾाढो पुरसुकूनी सां गुज़ारींदो आहे। ट्रांसमिशन के स्पॉन्सर कयो आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स उहो नालो आहे जेको पाकिस्तान जे घणनि शहरनि में ॾाढा कामयाबी सां प्रोजेक्ट्स ही करे रहिया आहिनि ऐं हिननि जो चवणु आहे त हिननि वटि घटि आमदनी वारे अफ़राद जे लाइ बि सुठा प्रोजेक्ट मौजूदु आहिनि ऐं उन जी ज़मानत जेका हिननि जी कामयाबी ज़मानत आहे उहा हिननि जी कस्टमर सर्विस आहे। गॾोगॾु ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे वाइटल टी। वाइटल पियो ज़िंदगी जियो। वाइटल उहो ब्रांड आहे चाहे जो जंहिंजा पाकिस्तान में हिकु ॾींहं में 5 करोड़ खां वधीक कप्स जी कंज़प्शन थींदी आहे। ट्रांसमिशन के स्पॉन्सर कयो आहे मलका मसाला द क्वीन ऑफ टेस्ट जंहिंखे चयो वेंदो आहे। मलका मसाला उहो ब्रांड आहे जिन जे मसालनि में को आम लूण न बल्कि प्योर हिमालयन सॉल्ट इस्तेमालु थींदो आहे। पाकिस्तान जे हर नंढे ऐं वॾे स्टोर ते मलका मसाला जा प्रोडक्ट्स दस्तियाब आहिनि। ट्रांसमिशन के स्पॉन्सर कयो आहे क्विस आइसक्रीम सिरप ऐं क्विस जूसेस। ही उहे फ्लेवर्ड जूसेस ऐं सिरप आहिनि जेके अक्सर असांजे ॿारनि जे लाइ ॾाढा पसंदीदगी ॾेखारींदा आहिनि ऐं गॾोगॾु ॿार इन जे टेस्ट खां ॾाढो मुतासिर थींदा आहिनि। ट्रांसमिशन के स्पॉन्सर कयो आहे न्यू टाउन डेयरी। सुबह का आगाज़ न्यू टाउन डेयरी बटर के साथ। ही वो बटर आहे जेको न सिर्फ़ असांजी सहरियनि में असांखे ज़ाइको ॾींदो आहे बल्कि ग़िज़ाइत बि ॾींदो आहे। ट्रांसमिशन के स्पॉन्सर कयो आहे रूह अफ़ज़ा मशरूबे मशरिक़। ही उहो मशरूब आहे जेको असांजे दफ़्तर असांजे जेका दस्तरख़ान आहिनि उन्हनि में सजंदो आहे, चाहे वो घर हुजे या दफ़्तर हुजे या ॿियो की जॻह हुजे। असांजे दस्तरख़ाननि ते अक्सर असांखे इहो नज़र ईंदो आहे जेको रंग बि भरींदो आहे ऐं ज़ाइको बि भरंदो आहे।
ट्रांसमिशन जे आगाज़ में हमेशा वांगुरु कुछ अहिड़ियूं ॻाल्हियूं मां रखंदी आहियां जंहिं ॻाल्हियुनि मां तव्हां बि कुझु सिखो ऐं असां बि कुझु सिखूं। अॼु छो त 13 रमज़ानुल मुबारक आहे ऐं 13 रमज़ानुल मुबारक जॾहिं ॻाल्हि कजे थी त अॼोके ॾींहुं तारीख़ में इस्लाम जी तारीख़ में अॼोके ॾींहुं ते नज़र विझूं था त असांखे नज़र अचे थो त अॼु बैतुल मुक़द्दस फ़तह कयो वियो। ही उहा फ़तह आहे जेका कंहिं तलवार सां न थी ही उहा फ़तह आहे जंहिं फ़तह में को ब्लड जो हिकिड़ो ड्रॉप न वहायो वियो हो। अॼु उहा तारीख़ी फ़तह जेका इस्लाम खे मिली, जेका असां सभिनी खे मिली, बैतुल मुक़द्दस अॼोके ॾींहं ते फ़तह कयो वियो। ऐं जंहिं हुकूमत में इहो फ़तह कयो वियो उहा हुकूमत हुई हज़रत उमर फ़ारूक रज़ी ताला अन्हा जी। जॾहिं हज़रत उमर जी ॻाल्हि कजे थी त उहे हज़रत उमर आहिनि जिन जे लाइ किथे मां पढ़ियो पिए त चयो वियो त इस्लाम जा जेके बाक़ी इब्तिदाई दौर में जेके बाक़ी सहाबिया हुआ उहे तमामु रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मुरीद हुआ, पर हज़रत उमर रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुराद हुआ, जिन खे पाण दुआ अल्लाह साईं खां दुआ घुरी ऐं हज़रत उमर खे घुरियो। ही उहे हज़रत उमर हुआ जेके ताक़त काफ़ी मशहूरु हुआ ऐं जिन जी आवाज़ खां माण्हू डिॼंदा हुआ, उन्हनि जी आवाज़ में जेका ताक़त हूंदी हुई उन खां माण्हू डिॼंदा हुआ। ऐं उन्हनि जे इस्लाम क़बूल करण जो जेको वाक़ियो आहे उहो बि ॾाढो दिलचस्प वाक़ियो आहे। सगद अलामा साहिब तशरीफ़ फरमा आहिनि, इंशाअल्लाह थोरी देरि में उहो वाक़ियो बि असां ॼाणण जी कोशिशि कंदासीं। पर हज़रत उमर जी न सिर्फ़ु इस्लाम क़बूल करण जो वाक़ियो बल्कि उन्हनि जी जेका हुकूमत जा वाक़िया आहिनि उहे बि तव्हांजे ऐं मुंहिंजे सिखण वटां आहिनि। उहा हुकूमत जंहिंमें न सिर्फ़ु मुसलमान बल्कि ग़ैर मुस्लिम बि जॾहिं कंहिं कटहरे में बीहंदा हुआ त उन्हनि खे इहो यकीन हूंदो हो त छो त साम्हूं हज़रत उमर रज़ी ताला अन्हा आहिनि त असां सां नाइंसाफ़ी न थींदी। ही उहे हुक्मरान हुआ जिन जॾहिं हिकु कपिड़े जो किथे ज़िक्र आहे त जॾहिं तमामु मुसलमाननि खे को कपिड़ो ॾिनो वियो, उन कपिड़ो एतिरो कपिड़ो हो जंहिंमां कंहिंजो कुर्तो न ठही सघंदो हो, पर हज़रत उमर फ़ारूक जॾहिं उन्हनि उहो कुर्तो पाईंदे माण्हुनि उन्हनि खे ॾिठो त उहे पाण उथी सवाल कयनि। असां वटि त ख़बर न आहे छा छा थी वेंदो आहे सवाल करण जे लाइ, असां सवाल कोन करे सघंदा आहियूं, पर ही उहा हुकूमत हुई जंहिंमें हुक्मरान खां केर बि केॾी महिल कुझु बि सवाल करे सघंदा हुआ। ऐं वरी उहे हुक्मरान हुआ जिन पंहिंजी गवाही में पंहिंजे पुट खे साम्हूं बीहारियो ऐं उन्हनि जी गवाही ते उन्हनि इहो क्लियर कयो त असां को वधीक कपिड़ो न खयो आहे, बल्कि हे उहो कपिड़ो आहे जेको मुंहिंजे पुट खे बि मिलियो ऐं मूंखे बि मिलियो ऐं मिलाए मुंहिंजो कुर्तो थियो आहे। ही उहा हुकूमत हुई जंहिंमें हज़रत उमर जे लाइ चवनि तारीख़ इहा ॿुधाए थी त पाण राति जो निकिरंदा हुआ ऐं ॾिसंदा हुआ त छा मुंहिंजी जेका राय आहे, छा मुंहिंजी जेका उहे तमामु माण्हू आहिनि जेके मुंहिंजी हुकूमत में मूंसां गॾु हली रहिया आहिनि, छा उहे पाण सही आहिनि, सही हली रहिया आहिनि। हिकु वाक़िए मुताबिक़ त हिकु घर मां ॿारनि जे रोइण जी ऐं बर्तननि जे खड़कड़नि जी आवाज़ अची रही हुई त पाण तशरीफ़ खणी विया ऐं ॾिठनि त जी माजरो छा आहे। ख़बर पई त उहा जेका औरत हुई उनजो को कमाइण वारो न हो, उन्हनि वटि कुझु खाइण लाइ कोन हो, त उन सिर्फ़ु बर्तन किथे खड़खड़ाया पिए त उहे उन्हनि जूं आवाज़ूं ॿुधी ॿुधी ॿार ईअं ई बुख ते सुम्ही पइनि। उहो वाक़ियो ऐं हज़रत उमर रज़ी ताला अन्हा जो इहो यकीन करणु त उहे जेके ॿार आहिनि उहे वराए कॾहिं बुख ते न सुम्हनि, इहो इंसाफ़ हो हज़रत उमर रज़ी ताला अन्हा जो ऐं उन्हनि जी हुकूमत जो। ट्रांसमिशन में अॼु इंशाअल्लाह उन्हनि जो ज़िक्र ख़ैर पंहिंजी ट्रांसमिशन में रखंदासीं ऐं उहे तमामु शयूं, उहे तमामु ॻाल्हियूं, उहे तमामु वाक़िया, उहे तमामु मौजज़ा, उहे तमामु इस्लाम क़बूल करण जूं हिस्ट्री अॼु पंहिंजी ट्रांसमिशन में रखंदासीं ऐं बेशक त इन ज़िक्र सां तव्हांजे ऐं मुंहिंजे घरनि में बरकत पवंदी ऐं हिते मौजूदु हर माण्हू जे दिलनि में ऐं ज़हननि में बरकत पवंदी। ट्रांसमिशन में असां सां गॾु ख़ुसूसी महिमान तशरीफ़ रखनि था, उन्हनि जी तरफ वञणु चाहिए थे सगद अली अकबर पठान साहब गॾु आहिनि। सबसे पहले तो बहुत शुक्रिया हमारे साथ होने के लिए। कैसे हैं आप, खैरियत से हैं? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक। आप सुनाइए, खैरियत से हैं? कैसा गुजर रहा है ये खूबसूरत महीना? बहुत अच्छा अल्हम्दुलिल्लाह, और बहुत अच्छा रमज़ान अल्लाह ताला ने दिया है, और माशाल्लाह बहुत ठंडे रोज़े हैं, बहुत सुकून वाले रोज़े हैं। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। रोज़ों का एक अपना ही अल्लाह ताला ने एक मज़ा जायका रखा हुआ है, लेकिन इस दफ़ा तो बहुत सुकून वाले हैं अल्हम्दुलिल्लाह, सारे रोज़े बहुत अच्छे जा रहे हैं। बिल्कुल। अच्छा, मुझे इशारे दिए जा रहे हैं कहीं अरीब करीब से कि भी आप सिंधी में क्यों नहीं बात करें, हमारे बचपन से आदत है, हम क्या करें, बचपन से बात है हमारी। शुरू का उर्दू में ॻाल्हाईंदा आहिनि त इन करे हाँ असां यूज़ टू थी विया आहियूं, असां यूज़ टू थी विया सिंधी में ॻाल्हायूं। हाँ असां सिंधी में ॻाल्हायूं था, असां सिंधी ॻाल्हाए सघूं था, सिंधी में ॻाल्हायूं था, पर हिकु छो त हिकु रिश्तो हिकु रहियो आहे
ही उन्हनि शख़्सियात मां आहिनि जिन जो जेको मुंहिंजो इब्तिदाई दौर आहे उहो हिननि सां जुड़ी गुज़रियो आहे। अच्छा मूंसां त गुज़रियो आहे, उरूसा सां इलाही गहरो जोड़ हो तव्हांजो, अल्हम्दुलिल्लाह इलाही कमु कयो हो, पर ही उन्हनि शख़्सियात मां आहिनि जिन इब्तिदाई दौर में उहो शफ़क़त जो हथ असांजे यंग एज में स्टार्ट कयो, त हिननि उहो शफ़क़त जो हथ असां ते रखियो हो ऐं उहा गाइडेंस थी असांजे साम्हूं आया हुआ। त जी थैंक यू सो मच असांजे करियर खे बि ॾाढो स्मूथ करण जे लाइ। माशाल्लाह टैलेंटेड हुआ अरूसा, थैंक यू माशाल्लाह टैलेंटेड तव्हां पंहिंजे टैलेंट खां अॼु माशाल्लाह पंहिंजे इन मक़ाम ताईं एतिरो ऐं एतिरी तरक़ी कई आहे। अल्लाह ताला अल्हम्दुलिल्लाह, आमीन आमीन सुम आमीन। अच्छा जी असांजे छो त हिकु बाबरकत महीने में असां आहियूं ऐं हिन बाबरकत जेका महफ़िल आहे उन में असां तशरीफ़ फरमा आहियूं, त मां चाहियां थी हिन महफ़िल खे मज़ीद बरकतुनि सां भरिजे ऐं वञिजे। कुझु ख़ूबसूरत आवाज़नि जी तरफ़ सभिनी खां पहिरीं असां गॾु जेका आवाज़ तशरीफ़ फरमा आहे असां सां गॾु मोहतरमा अनीला हुसैन साहिबा आहिनि जेका असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। उन्हनि खे गुज़ारिश कंदमि त पंहिंजी आवाज़ असांजी ट्रांसमिशन में रखनि। माइक है आपके पास अनीला साहिबा? कैसी हैं आप, खैरियत से? बहुत शुक्रिया, बहुत प्यारी मुस्कुराहट है आपकी, जब भी आपका नाम लिया जाता है एक मुस्कुराहट आपके फेस पे आती है। राज क्या है इस मुस्कुराहट का, पहले तो ये बताओ मुझे। बस आ जाती है, बस आ जाती है। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी अनीरा, खुला हुआ है, माइक ऑन है, बिस्मिल्लाह। होता अगर ज़मीन पर, होता अगर ज़मीन पर साया रसूल का, होता अगर ज़मीन पर साया रसूल का, होता अगर ज़मीन पर, होता अगर ज़मीन पर साया रसूल का, होता अगर ज़मीन पर साया रसूल का, फिर पाऊँ उम्मती कहाँ, फिर पाऊँ उम्मती कहाँ, रखता रसूल का, फिर पाऊँ उम्मती कहाँ, रखता रसूल का, होता अगर ज़मीन पर। पढ़ते हैं यूं तो गैर भी कलमा रसूल का, पढ़ते हैं यूं तो गैर भी कलमा रसूल का, जन्नत उसे मिलेगी जो, जन्नत उसे मिलेगी जो होगा रसूल का, जन्नत उसे मिलेगी जो होगा रसूल का, होता अगर ज़मीन पर साया रसूल का, करते हैं एहतराम जनाजा का इसलिए, करते हैं एहतराम जनाजा का इसलिए, वो जा रहा है देखने, वो जा रहा है देखने चेहरा रसूल का, वो जा रहा है देखने चेहरा रसूल का, होता अगर ज़मीन पर, होता अगर ज़मीन पर साया रसूल का, दुनिया को देखना भी गवारा नहीं किया, दुनिया को देखना भी। हजरत अली की बात हो रही थी, अगर मैं गलत ना हो तो कहते हैं कि जब हजरत अली ने पैदाइश ली थी तो उन्होंने 3 दिन तक आंखें नहीं खोली थी।
तो काफिरों ने कहा था कि नाउज़ुबिल्लाह नाबीना बच्चा पैदा होगा। तो शायर शेर में क्या फरमाता है, दुनिया को देखना भी गवारा नहीं किया, दुनिया को देखना भी गवारा नहीं किया, जब तक अली ने देखा ना, जब तक अली ने देखा ना चेहरा रसूल का, होता अगर जमीन पर, होता अगर जमीन पर साया रसूल का, होता अगर जमीन पर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ये बहुत ही छोटी छोटी बातें हैं और बहुत ही खूबसूरत बातें हैं जो हमें कभी कभार याद रह जाती हैं, और जब भी ऐसे मौके आते हैं तो हम फिर दिल करता है इन बातों को रिपीट करने का। वक्त हुआ बरकत रमज़ान में ब्रेक जो नाज़रीन तहाँ से मुलाकात की था ब्रेक खां पोए। बरकते रमज़ान, बरकते रमज़ान, अल्लाह जा एहसान जेहे दिनो रमज़ान, अल्लाह जा एहसान जेहे दिनो रमज़ान, बरकते रमज़ान, बरकते रमज़ान। बरकते रमज़ान सागत ता सभिनी साम्हूं हाज़िर अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। हिकु ॿियो रोज़ो हली रहियो आहे ऐं तव्हांजो असांजो साथ हली रहियो आहे। इंशाअल्लाह हिन साथ खे इंशाअल्लाह 30 रोज़नि ताईं हलणो आहे या 29 रोज़नि ताईं जेसि ताईं नसीब आहे। पर चवंदा आहिनि त चाहे रोज़ा 30 हुजनि या 29 हुजनि, सवाब तव्हांखे 30 जो ई मिलणो आहे। इहा हिकु ॾाढी ख़ूबसूरत शइ आहे ऐं जॾहिं मां ॿुधंदी आहियां त कॾहिं कॾहिं बचपन में ईअं थींदो त ईअं इंसानु दुआ घुरंदो जॾहिं इहे ॻाल्हियूं ॿुधंदो त सवाब त 30 जो ई मिलणो आहे, 29 छो न थी वञनि। पर इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असांखे घरनि में, ठीकु आहे असां वटि मसरूफ़ बि असां इलाही हूंदा आहियूं, वक़्तु बि न हूंदो आहे, पर इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं असांखे पंहिंजे घरनि में पंहिंजे ॿारनि जे विच में वेही इहे रिपीट करणु ॾाढो ज़रूरी आहे, ताकी उहो बचपन जेको ॿियूं शयूं यादि करण में गुज़रे थो उहो असांजी इस्लामिक हिस्ट्री यादि करण में बि गुज़रे। अचूं था असां पंहिंजे उन शख़्स जी तरफ़ जेके अॼु असांजे ट्रांसमिशन में जनाब पाण दीन जी रोशनी में लफ़्ज़ रखंदा ऐं ट्रांसमिशन खे मज़ीद हिन ज़िक्र ख़ैर सां ऐं हिन बाबरकत लफ़्ज़नि सां मज़ीद ख़ूबसूरत कंदा। सगत जनाब मोहतरम अलामा मोहम्मद मुज़म्मिल कासमी साहबन जेके तशरीफ़ फरमा हैं उन्हनि की तरफ वञणु चाहियां थी। बहुत शुक्रिया अलामा साहब, सबसे पहले तो अपना वक्त निकाल के हम तक आने के लिए बहुत शुक्रिया आपका। और आज जिस मौजू पे हम बात करने लगे हैं, और मुझे तो ऐसा लगता है हमारे तमाम जितनी इस्लामिक हिस्ट्री के जितने वर्ड्स हैं वो हर वर्ड एक बाबरकती का एक मुझे ऐसा लगता है कि एक एग्जाम्पल है हमारे लिए, और ये लफ्ज़ हमें वक्तन फ़वक्तन ज़रूर रिपीट करने चाहिए। हज़रत उमर फ़ारूक के बारे में हम लोग बात कर रहे हैं, ज़रा सा चाहूँगी कि आपके अल्फाज भी शामिल हो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्लाहुम्मा रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। इस्लाम को इज़्ज़त देने वाली शख्सियत जिनके लिए मेरे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने ख़ुद दुआ फरमाई थी कि अल्लाहुम्मा इज़्ज़ल इस्लाम बि उमर इब्न ख़त्ताब, कि अल्लाह इस्लाम को इज़्ज़त अता फ़रमा उमर बिन ख़त्ताब के ज़रिए। सुभान अल्लाह। तो अल्लाह तबारक व तआला ने मेरे नबी की ये दुआ कबूल फ़रमाई और हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु इस्लाम में दाखिल हुए। जिस तरह आपने पहले ज़िक्र किया था कि तमाम सहाबा जो मेरे नबी के कलमा पढ़ के मुसलमान हुए थे ये सारे के सारे हुजूर के मुरीद थे, लेकिन ये वाहिद ऐसे सहाबी हैं हज़रत उमर ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु के जो मुराद रसूल, इनको ख़ुद हुजूर ने चाहा कि या अल्लाह ये इस्लाम में दाखिल हो जाए। तो किताबों के अंदर लिखा गया, रिवायतों के अंदर आया कि 39 मर्दों के बाद 40वें मर्द आप थे कि जिन्होंने इस्लाम कबूल फ़रमाया। उससे पहले तक होता क्या था, नमाज आ चुकी थी लेकिन मुसलमान छुप छुप के इबादत करते थे, और हुजूर ने जो दुआ फरमाई थी कि इस्लाम को इज़्ज़त उमर बिन ख़त्ताब के ज़रिए अता फ़रमा। तो जब हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु इस्लाम लाए, वो इस्लाम लाने का वाक़या भी एक तवील वाक़या है। जब आप इस्लाम लाए तो आपने फिर पूछा कि या रसूलुल्लाह क्या हम हक़ पर नहीं हैं? अल्लाह के हबीब ने फरमाया कि बिल्कुल हम हक़ पर हैं। फिर हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु ने अर्ज़ किया, या रसूलुल्लाह अगर हम हक़ पर हैं तो आज के बाद से मुसलमान छुप कर नमाज नहीं पढ़ेगा,
आज हम जो है सारे मक्के शरीफ के अंदर मिलकर नमाज़ पढ़ेंगे। और फिर ये काफ़िला जो मेरे नबी के साथ निकला तो आगे हज़रत हमज़ा थे और पीछे हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु थे। इनकी क़यादत के अंदर मेरे नबी के साथ तमाम सहाबा किराम ने पहली मरतबा मक्के शरीफ के अंदर आज़ादाना नमाज अदा फरमाई थी। तो आज हम जो इतना आज़ाद होकर हम यूँ कह सकते हैं कि हम जो बिल्कुल मुसलमानों के तमाम अहकामात पर अमल कर रहे हैं दीन पर, और हम खुले आम नमाज पढ़ रहे हैं, इबादत में किसी चीज़ का हमें कोई खलल नहीं है, तो ये भी एहसान है उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु का। तो अल्लाह तबारक व तआला ने बड़ी इज़्ज़तें इस्लाम को अता फरमाई। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु के ज़रिए आपका वाक़या लिखा गया था कि आप बहादुरी के मुतालिक आपके कुरान करीम के अंदर अल्लाह तबारक व तआला ने इरशाद फरमाया है कि अशिद्दा वलल कुफ़ार, कि कुफ़ार पर इंतहाई सख्त है। तमाम मुफस्सिरीन ने यहाँ पर लिखा कि कुफ़ार पर सख्ती का जब भी नाम लिया जाता है तो जो हस्ती हमारे जहन में आती है और इस अशिद्दा से जो मुराद है हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु ही हैं। आप इस्लाम लाने से पहले भी उसी तरह के बहादुर थे, लेकिन जब इस्लाम लाए और आप इस्लाम लाने का वाक़या रिवायतों के अंदर इस तरह आता है कि आप अपने घर में तशरीफ़ लाए तो आपकी बहन जो है कुरान पाक की तिलावत फरमा रही थी। आपको देखते ही कुरान पाक को रख लिया और हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला ने अपनी बहन से पूछा कि क्या पढ़ रही हो, और बहनों ही वहाँ पर मौजूद थे। जब कुरान करीम दिखाया गया तो आपको मालूम हुआ कि जनाब आप इस्लाम ला चुकी हैं, तो आपने सख्ती फरमाई, क्योंकि आप उस वक्त तक मुसलमान नहीं हुए थे। आपने सख्ती फरमाई। सख्ती फरमाने के बाद फिर आपने फरमाया कि मुझे दिखाओ ये क्या पढ़ रही हो। तो आपने फरमाया पहले गुस्ल कर लें, पाक हो जाएं, साफ़ हो जाएं, कि ये वो किताब है कि जिसको खाली साफ़ बंदा और पाक बंदा ही छू सकता है। चुनांचे उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु पाक होने के बाद तशरीफ़ लाते हैं और कुरान पाक की तिलावत करते हैं। कुरान पाक की तिलावत क्या करना था कि वो कुरान पाक के अल्फाज, इस्लाम की मोहब्बत अल्लाह ने उनके दिल में डाल दी। आप तलवार लेकर अल्लाह के हबीब के दरबार में आए, दरवाज़ा बजाया तो हज़रत हमज़ा अंदर मौजूद थे, अमीर हमज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु आपने देखा और अल्लाह के हबीब के दरबार में उसकी या रसूलल्लाह उमर बिन ख़त्ताब नंगी तलवार लिए आए हैं। तो अल्लाह के हबीब ने फरमाया कि ये आया नहीं, इसे बुलाया गया है। जो दुआ हमने पहले जिक्र की थी कि अल्लाहुम्मा अइज़्ज़ल इस्लाम बि उमर इब्न ख़त्ताब, कि अल्लाह इस्लाम को इज़्ज़त अता फरमा उमर बिन ख़त्ताब के ज़रिए। अल्लाह ने इस्लाम कबूल फरमा कर उमर बिन ख़त्ताब को हुज़ूर के दरबार में पहुँचा दिया। अल्लाह के हबीब ने फरमाया दरवाज़ा खोल दो, ये आया नहीं बल्कि इसे बुलाया गया है। दरवाज़ा खोला गया, उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु अल्लाह के हबीब के दरबार में हाज़िर हुए, कलमा पढ़कर मुसलमान हुए। रिवायतों में लिखा गया कि सहाबा किराम ने इतना बुलंद आवाज़ से नारे तकबीर लगाया कि इस्लाम के इस नारे से मक्के का जो कोना कोना था वो गूंज उठा और मुसलमान इतने खुश थे उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु के इस्लाम लाने पर कि अल्लाह तबारक व तआला ने उनके ज़रिए इस्लाम को तक़वियत और इस तरह से इज़्ज़त अता फरमाई थी। सुभान अल्लाह माशाअल्लाह। वक्तन फ़वक्तन असां इहो ज़िक्र ख़ैर पनी ट्रांसमिशन में इंशाअल्लाह रखंदा रहंदासीं। आपकी तरफ आना चाहूँगी और ज़रा सा, क्योंकि हम लोग इस इंडस्ट्री के स्पेसिफ़िकली लोग, चाहे वो एक्टर्स हों, डायरेक्टर्स हों, जो स्पेसिफ़िकली बड़ा एक मेहनत मुशक्क़त वाला मुझे ऐसा लगता है कि काम कर रहे होते हैं, हम लोग आपसे पूछना चाहूँगी कि ये तमाम जो वक्त होता है रमज़ान मुबारक का, जो शूट्स पे हमारा गुज़रता है, किस तरह गुज़रता है? और वैसे ही बड़ा हमें देखा जाता है कि बड़े मसलों का हम लोग कभी कभार शिकार भी हो जाते हैं, बड़े मसले हमें फ़ेस करने पड़ते हैं। स्पेसिफ़िकली इस महीने में क्या ऐसा अहकामात है अलीअकबर साहब जो आप स्पेसिफ़िकली इस महीने के लिए करते हैं शूट्स के लिए? मुझे ख़्याल है माण्हू सम्झनि था मीडिया वारा आहिनि या ड्रामे वारा आहिनि जेके माण्हू ही रोज़ा वोज़ा न रखंदा, त तासुर इहो हूंदो आहे अमूमन। मां चवां हींअर बि मां शूट ते हुअसि, कुझु ॾींहं पहिरीं बि मुंहिंजी हले पई शूट हिकिड़ी, ऐं तक़रीबन 95% जेतिरा स्टाफ आर्टिस्ट सभु रोज़ेदार आहिनि असां वटि। ऐं माशाअल्लाह बाक़ाइदा सुठे तरीक़े सां उहो ई एहतमाम जेको असां घर में कंदा आहियूं, जेको सिस्टम उहो ई सभु शूट ते बि उहो ई हूंदो आहे। हा, थोरो शुरू जे ॾींहंनि में फील थींदो आहे, ॿ टे ॾींहं त हूंदो आहे शुरू में, बाक़ी कंटिन्यू उहो ई रोज़ा माशाअल्लाह सभिनि जा, ऐं टोटल आर्टिस्ट स्टाफ ENG कैमरा वर्क मेकअप टोटल रोज़नि में इंशाअल्लाह। ऐं मूंखे लॻे थो तमामु सुठो गुज़रे थो वक़्तु, छो त हिकिड़ी फील हूंदी आहे 2-3 कलाक जे लास्ट हूंदी आहे न, उनमें इंसान खे फील थींदो आहे त असां कुझु अहिड़ो कमु कयूं पिया जंहिंमें अल्लाह ताला ख़ुशि थींदो ऐं असांखे हुनजो अजर ॾींदो। इंशाअल्लाह ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि। अच्छा, हिते वाकई में हिकु तासुर इंडस्ट्री जो
माज़रत सां ऐं ॾाढी ॾुख जी बि ॻाल्हि आहे, हिकु तासुर हिकु बिल्कुलु ई डिफरेंट आहे। डिफरेंट आहे। पर माण्हू इहो न सम्झंदा आहिनि त उहे इंडस्ट्री जा माण्हू बि इंसान ई हूंदा आहिनि, उहे बि मुस्लमान ई हूंदा आहिनि। ऐं उन खां पोइ ॿियूं सभु शयूं आहिनि। पहिरियों त असांजो इहो ई आहे न त असां पाण अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान आहियूं, ऐं असां ते बि रोज़ा नमाज़ूं उहे ई फ़र्ज़ कयूं वियूं आहिनि जीअं ॿियनि मुस्लमाननि ते कयूं वियूं आहिनि। त ज़ाहिर आहे असांखे बि बचपन में उहे ई असांखे टीचिंग्स मिलियूं आहिनि जेके ॿिए माण्हुनि खे मिलियूं आहिनि, पर असांजो तासुर अफ़सोस सां तासुर इलाही डिफरेंट आहे। सभु त न आहिनि, पर काफ़ी हद तक अहिड़ा माण्हू आहिनि जेको सम्झनि ही का मीडिया शोबिस वारा को अलॻि मख़लूक आहिनि, को असांखां अलॻि आहिनि। उहो अलॻि कोन आहिनि, उहे ई मुस्लमान आहिनि, उहो ई सभु कुझु जेको रूटीन आहे जेको उहो कंदा आहिनि उहो सभु शोबिस वारा। अच्छा, हिते कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे न, अक्सर हिते बि अक्सर ईअं थींदो आहे सेट्स ते, जॾहिं बि तव्हां अफ़्तार जी या सहर ट्रांसमिशन हूंदियूं आहिनि त सहरी जी का अहिड़ी ख़ासियत हूंदी आहे अफ़्तार जी, या का अफ़्तार ॾाढी ख़ूबसूरत गुज़रंदी आहे, ॾाढी सुठी गुज़रंदी आहे। हिन रमज़ान मुबारक में हिन वक़्त ताईं कहिड़ी अफ़्तारी आहे जेका तव्हां चओ था त हीअ सभिनी खां सुठी गुज़री आहे हिन स्पेसिफिकली हिन साल? अच्छा, मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजे हिसाब सां सभी सुठियूं गुज़रियूं, पर हिकिड़ो जेके मां चवां त यार मां बाक़ाइदो रोज़ो रखियो आहे, उहो असां हिकिड़ो ॾींहुं मुंहिंजे ख़्याल 6 रोज़ो असां आउटडोर शूट पिया कयूं। ओहो हो हो। ऐं उन ॾींहुं मूंखे लॻो त वाक़ई असां को रोज़ो रखियो आहे, छो त आउटडोर हो ऐं थोरी तकलीफ़ वारो मरलो, त उहो मूंखे थोरो लॻे थो बिल्कुलु। ऐं हुनखां पोइ जेके असां इफ़्तारी कई आहे, उहो ज़ाइक़ो, उहो पाणी, उहो शरबत, उहो जेको फील थियो आहे न, हू ॿियनि ॾींहंनि में न थियो आहे, छो त एतिरो माण्हू सफ़ा बिल्कुलु एंड थी वियो न असांजो, त थकिजी वियासीं, पोइ प्यास बि लॻी हर शइ, त मूंखे लॻे थो उहो सभ खां बेस्ट रोज़ो असांजो। वाह वाह, ज़बरदस्त। अच्छा, अक्सर चवंदा आहिनि, बल्कि इहो हक़ीक़त बि आहे त रमज़ान मुबारक में जॾहिं तव्हां रोज़ो रखो था त तव्हांखे जेका बुख लॻे थी, जेका उञ लॻे थी, जेको अहसासु थिए थो, इहो तव्हांखे उन्हनि माण्हुनि जो बि अहसासु थिए थो जेके अलाह साईं सभिनी खे अता करे, पर जेके माण्हू नॉर्मल डेज़ में बि जिन खे मानी पूरी नथी मिले, जेके साफ़ पाणी नथो मिले, उन्हनि जो अहसासु थो मिले। पर उन सां गॾोगॾु जॾहिं वरी तव्हां अफ़्तार जे दस्तरख़ाननि ते वेंदा आहियो ऐं तव्हां उहो पाणी, उन पाणी जो ज़ाइक़ो जेको सॼे ॾींहं जे रोज़े खां पोइ तव्हांखे मिलंदो आहे, उन मानी जो ज़ाइक़ो जेको सॼे ॾींहं जे रोज़े खां पोइ मिलंदो आहे, मूंखे लॻे थो अलाह जी नेमतुनि जो जेको अहसासु आहे न, उहो बि तव्हांखे रोज़ो अलाह ताला रोज़ो जे मतिलबु रखियो आहे न असांजे लाइ, फ़र्ज़ु रखियो आहे। उनमें हिकिड़ी वजह इहा बि आहे त जॾहिं सुबुह खां राति ताईं असां बुखिया हूंदा आहियूं, पाणी मानी कुझु न खाईंदा आहियूं, त इहो अलाह ताला असांखे सम्झाए पियो, अहसासु पियो ॾियारे त जंहिंखे नॉर्मल ॾींहंनि में बि नथो मिले पूरो, त हुननि जो अहसासु असांखे थिए जंहिं वटि अलाह ताला ॾिनो आहे, हैसियत आहे न, इन करे उहो अहसासु बि थिए ऐं पोइ असां हुननि जी हेल्प बि कयूं। बिल्कुलु, इन करे इहो रोज़े जो हिकिड़ो मक़सदु इहो बि आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। जल्दी सां ब्रेक की तरफ़ वञूं था नाज़रीन। बरकते रमज़ान में वक़्तु ब्रेक जो थियो आहे, इंशाअल्लाह तव्हां सां मुलाक़ात कंदासीं हिन ब्रेक खां पोइ। अल्लाह जा एहसान जंहिं ॾिनो रमज़ान, अल्लाह जा एहसान जंहिं ॾिनो रमज़ान, बरकते रमज़ान, बरकते रमज़ान। बरकते रमज़ान ऐं अल्हम्दुलिल्लाह तव्हांजो ऐं असांजो साथ। ट्रांसमिशन में ख़ूबसूरत आवाज़नि जो बि साथ आहे। चाहियां थी ट्रांसमिशन खे अॻियां वधाईंदे हिकु ख़ूबसूरत आवाज़ जी तरफ़ वञा। सां गॾु मोहतरमा फ़ातिमा मंसूर साहिबा आहिनि जेके सां गॾु तशरीफ़ फ़रमा आहिनि। उन्हनि खे गुज़ारिश कंदमि त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ सां ई ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मेराज वाले मेराज वाले मेरे रब के दुलारे, मैं तो वारी वारी जाऊं, मैं तो वारी वारी जाऊं, सल्लल्लाहु सल्लल्लाहु अला मोहम्मद सल्लल्लाहु सल्लल्लाहु अला मोहम्मद। तेरे नूर से फैली है रोशनी, चांद तारों ने तुझसे मांगी है चांदनी, हुस्न यूसुफ का तेरे सामने मान है, और नबी तारे
का चांद है। कुर्बान जाऊं, कुर्बान जाऊं, ए मेरे रब के दुलारे, मैं तो वारी वारी जाऊं। सल्लल्लाहु अला मोहम्मद, सल्लल्लाहु अला मोहम्मद। खालिक को याद जब महबूब आए, जिब्रील मिले के बुर्रा के आए। ख्वाब रहमत में उम्मे हानी को पाया, सोया हुआ था बीबी आमना का जाया। कैसे जगाऊं, कैसे जगाऊं, ए मेरे रब के दुलारे, मैं तो वारी वारी जाऊं, मैं तो वारी वारी जाऊं। सल्लल्लाहु अला मोहम्मद, सल्लल्लाहु अला मोहम्मद। आमिना बीबी के घर का उजाला, दाई हलीमा की गोदी का पाला। हूरों ने जन्नत से आकर खिलाया, जिब्रील ने तुमको झूला झूलाया। कुर्बान जाऊं, कुर्बान जाऊं, ए मेरे रब के दुलारे, मैं तो वारी वारी जाऊं, मैं तो वारी वारी जाऊं। सल्लल्लाहु अला मोहम्मद, सल्लल्लाहु अला मोहम्मद। तलवों से रुख सा मल कर जगाया, पहले सलाम किया फिर ये बताया। मेराज का शको मुझको सुनाया, जिब्रील ने तुमको झूला झूलाया। दूल्हा बनाओ, दूल्हा बनाओ, ए मेरे रब के दुलारे, मैं तो वारी वारी जाऊं, मैं तो वारी वारी जाऊं। सल्लल्लाहु अला मोहम्मद, सल्लल्लाहु अला मोहम्मद। वाह जी वाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अच्छा जी, ट्रांसमिशन में असां सां गॾु जेके ख़ुसूसी महिमान आहिनि उन्हनि जी तरफ़ बि वञणु चाहियां थी। तव्हां जी तरफ़ अचणु चाहींदमि अलीक साहिब, तव्हां खां थोरो सो मां मज़ीद तव्हांजा लफ़्ज़ पंहिंजी ट्रांसमिशन में शामिलु करणु चाहियां थी। ऐं हिकु सफ़र जंहिंजे बारे में अक्सर मां पंहिंजे महिमाननि सां ज़रूरु गुफ़्तगू कंदी आहियां, उहो सफ़र जंहिंजे लाइ हर मुस्लमान जे दिलि ऐं दिमाग़ ते छायल हूंदो आहे त कंहिं तरीक़े सां असां पहुची वञूं, कंहिं तरीक़े सां असांखे उहा ज़ियारत नसीबु थिए। उम्र शरीफ़ जो सफ़र, उन खां पोइ हज असां ते फ़र्ज़ु कयल उन जो सफ़र, इन जे बारे में थोरो सो तव्हांजी तरफ़ अची तव्हां खां ॼाणणु चाहींदमि त छा दिलि घुरंदी आहे ऐं छा ज़ुबान ते दुआ ईंदी आहे ऐं छा प्लैनिंग्स आहिनि। इंशाल्लाह कुझु ॻाल्हि थी रही असांजी थोरी देरि पहिरीं। इन में उहो ई हिकिड़ी ॻाल्हि साबित थी आहे, जेको चवंदा आहिनि न त नसीबु हूंदो आहे त माण्हू वेंदो आहे। इहा मूं सां बिल्कुलु थियो आहे। 8 साल, तक़रीबन 8 साल खां वधीक थी आहे त इहो ई ज़हन में हो त मां वेंदुसि। पोइ मूं सोच कयो त मां पंहिंजी वालदा महरूमा खे इरादो त हज कराईंदुसि ऐं वाइफ सां गॾु, पर का न का वजह अची वेंदी हुई। बसि उहो माली तौर ते न ईंदी हुई, का न को ॿियो मसइलो अची वेंदो। ऐं इहे लास्ट टाइम मुंहिंजो मतिलबु को 4 महीना पहिरीं वालदा जो इंतकाल थियो त उनखां पहिरीं मुंहिंजो इरादो हो त मां वेंदुसि। पोइ हिकिड़ो हादसो थी वियो, पोइ इन करे उहो मां न वञी सघुसि। त हाणे मुंहिंजो इंशा अल्लाह ताला उमेदु आहे अल्लाह ताला सां त इन साल जे एंड ताईं मां ऐं पंहिंजे घर वारनि सां गॾु
उमिरि जे लाइ इंशाअल्लाह ताला फ़र्ज़ इंशाअल्लाह। वेंदी। अल्लाह साईं तव्हांखे सब्र अता फ़रमाए। अच्छा, चवंदा आहिनि, मां किथे पढ़ियो हो, चवंदा आहिनि त तव्हां जॾहिं कंहिं गुनाह जी तरफ़ वेंदा आहियो न, या इस्लाम जे बरक्स को कमु करणु तव्हां वेंदा आहियो, तव्हां उथंदा आहियो, तव्हां वेंदा आहियो, उन कम जी तरफ़ पहुचंदा आहियो, उन कम खे करणु शुरू कंदा आहियो ऐं उहो कमु मुकमल कंदा आहियो, उनजो गुनाह तव्हांखे मिलंदो आहे। पर वरी उहो सवाबु जेको तव्हांखे सवाबु मिलण जो ख़ुदा ताला कीअं ज़रियो ठाहियो आहे त तव्हां सिर्फ़ु सोचींदा आहियो त मूंखे हीअ नेकी करणी आहे, हीअ सवाबु करणी आहे, अमल करिणो आहे, तव्हांजे ज़हन में सिर्फ़ु उहा शइ क्लिक थींदी आहे, उनजो सवाबु तव्हांखे मिली वेंदो आहे। बिल्कुलु इहा कयो न कयो इहा बात जी ॻाल्हि आहे। बिल्कुलु मां ॿुधो आहे इहो बि। ऐं गुनाह जे लाइ बिल्कुलु तव्हां सही चयो त गुनाह जेसि ताईं भले तव्हां सोच करे वठो, तव्हां नियत गुनाह जी करे वठो, पर जेसि ताईं उहो थींदो न आहे तेसि ताईं उहो गुनाह काउंट न थींदो आहे। न थींदो आहे। पर जेकी नेकी आहे, जेके बि नेकी हूंदी आहे, उहो तव्हां नियत कंदा आहियो, अलाह ताला हुनजो अजर ॾियणु शुरू करे छॾींदो। ॾियणु शुरू करे छा त छॾींदो आहे। कमाल आहे अलाह ताला जी ज़ात जो बिल्कुलु। इंसान जे लाइ। त असांजी सोच आहे उन हिसाब सां हलूं था पिया वञनि। अलाह ताला त असांजे लाइ हर जाइ ते हर शइ में आसानी पैदा कई आहे। बिल्कुलु। त असांजो जेको मुंहिंजो बंदो आहे हू उनखे फ़ाइदो पहुचे कंहिं बि तरीक़े सां, पर असां छो था मुआज़त सां नालाइक कयूं न, असां किथे न किथे वञी पंहिंजे उन्हनि में अची वेंदा आहियूं। पंहिंजे रब जा ई बंदा आहियूं। हाँ, बसि अल्लाह माफ़ करे। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा तौबा जी उम्मती नियत आहियूं। ते बसि आहियूं, अल्लाह ताला तौबा क़बूल करे ऐं असांखे आमीन माफ़ करे। आमीन। तो ॾिसो तॾहिं त असांखे अहिड़ा महीना मिलनि था न जंहिंमें मग़फ़िरत जा दरवाज़ा ही खुलनि था, नसीब निजात आहे, जा दरवाज़ा खुलनि था। बेशक नसीब आहे त रमज़ान जो महीनो मिले थो असांखे। बिल्कुलु बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह। अच्छा, ही जेके ॻाल्हियूं असां करे रहिया आहियूं ॾाढियूं पर्सनल ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, पर मूंखे लॻंदो आहे त कॾहिं कॾहिं जॾहिं तव्हांखे मौक़ो मिले ज़रूरु माण्हुनि ताईं पहुचायो। थी सघे थो किथे माण्हुनि जे ज़हननि में उहे ॻाल्हियूं हुजनि, उहे कॉन्सेप्ट तव्हांजा क्लियर थींदा हुजनि। ख़ुदा ताला ते अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह असां सभिनी खे पंहिंजे मज़हब ते, असांखे पंहिंजे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, ख़ुदा ताला ते पुख़्तो यकीन आहे। पर कॾहिं कॾहिं उन जा सबूत बि असांखे नज़र ईंदा आहिनि। त इंसान जो, छो त इंसान आहे न, फ़रिश्तो न आहे, त कॾहिं कॾहिं उन जी मौजूदगी जा, उन जी रहमत जा, उन जे कर्मनि जा असांखे सबूत नज़र ईंदा आहिनि। कॾहिं कॾहिं अहिड़ी ईअं बि थींदियूं आहिनि ज़िंदगी में। पहिरीं वधीक त आलिम वेठा आहिनि माशाल्लाह, हिननि खे ख़बर हूंदो, पहिरीं त बाक़ाइदा मौज़ा थींदा हुआ न, ख़बर पइजी वेंदी हुई त यार मौज़ा थिया आहिनि। मूंखे लॻे थो त मौज़ा हींअर बि थींदा आहिनि, पर उनजी शक्ल चेंज आहे। हू इशारा हूंदा आहिनि त अलाह ताला कंहिं न कंहिं सूरत में हर शइ जो इशारो ॾींदो आहे। चाहे उहो गुनाह बि हूंदो आहे न, त हुनजे लाइ हिकिड़ो झटको ॾींदो आहे त न कर, पोइ ॿियो झटको ॾींदो आहे त न कर। पोइ जॾहिं ॾिसे थो हाणे हीउ माण्हू सफ़ा निकिरी वियो आहे हथ खां, पोइ रसी छॾे ॾिए थो। मूंखे लॻे थो त बसि हाणे हिन जे नसीब में हिदायत कोन्हे त बसि हलणु ॾिए हिनखे। वरना अलाह ताला मूंखे लॻे थो हर शइ में ॿुधाए थो ऐं नज़र ईंदो आहे त चाहे उहो हादसो हुजे, चाहे ग़मी ख़ुशी हुजे, असांखे जेकॾहिं असां फील कयूं उन शइ खे त असांखे लॻे थो अलाह ताला मौजूदु आहे, मुंहिंजी का मैसेज आहे जेको असांखे पहुचे थो, कंहिं न कंहिं सूरत में असां वटि पहुचे थो, पर असां उनखे सम्झूं नथा। असां उनखे सोच कयूं था, कंहिं सम्झ अची वेंदी आहे त ही डायरेक्टली अलाह जी तरफ़ां असां वटि आयो आहे। बिल्कुलु मूंखे थींदो आहे। हाँ, अच्छा, कॾहिं कॾहिं मां इहो बि फील कयो आहे त तॾहिं जॾहिं तव्हां वटि ऑप्शन्स हूंदा आहिनि न, कंहिं बि कम ते वञण जे लाइ तव्हां वटि ऑप्शन्स हूंदा आहिनि, ऐं उन्हनि ऑप्शन्स मां को तव्हांखे हिकिड़ो ऑप्शन सिलेक्ट करिणो हूंदो आहे, पर तव्हांखे ख़बर न हूंदी आहे छा ऑप्शन सही आहे छा न आहे, या को अहिड़ो ऑप्शन जंहिंजी तरफ़ तव्हां दिलि सां चाहींदा आहियो वञणु, पर उहो थी न रहियो हूंदो आहे, ऐं ॿियो को ऑप्शन हूंदो आहे जेको तव्हांखे हरू भरू मिली रहियो हूंदो आहे। कॾहिं कॾहिं उन्हनि ॻाल्हियुनि ते मां इहे सभु ॻाल्हियूं रब ताला ते छॾे ॾींदी आहियां ऐं मां बिल्कुलु रिलैक्स थी वेंदी आहियां त ठीकु आहे, हाणे जेको थियणो हूंदो न नसीब में, उहो ई मुंहिंजे लाइ सही हूंदो। त पंहिंजी ज़ुबान सां मां कॾहिं कंहिंखे हा या न कंदी आहियां। ऐं इहो ज़िक्र मां हिन वक़्तु इन लाइ पई कयां, ही धरती ते मुंहिंजी मौजूदगी हुनजो सबूत आहे। इन खां पहिरीं छो त सभु रीजनल चैनल्स पंहिंजा आहिनि, सभु असांजा ई आहिनि, तमामु इंडस्ट्री असांजी ई आहे, पर इन खां पहिरीं ॿिए कंहिं चैनल ते मां कमु करे रही हुअमि एंड आई वॉज़ वेरी मच प्रिपेयर त मूंखे ओॾां ई वञिणो आहे वापसि। मां रिज़ाइन करे आई हुअमि, आई वॉज़ वेरी मच प्रिपेयर त मां वापसि ओॾां ई वेंदमि, पर बसि तव्हां रब ताला जी ज़ात तव्हां कॾहिं कॾहिं छॾे ॾींदा आहियो, सम्झ में न ईंदो आहे त हे वारा बि तव्हांखे सॾनि पिया, हो बि सॾनि पिया, हो बि बसि, ऐं इहो ऑटोमेटिकली थी वियो। ऐं हिन जे हुजण जो मूंखे उहे सबूत मिलिया आहिनि, यकीन कयो, जो मतिलबु हिस्ट्री में शायदि किथे न थियो हुजे, उहे शयूं हिते थियूं आहिनि ऐं उनखां पोइ मुंहिंजी मौजूदगी आहे। ख़ैर हर शइ मां डिस्क्लोज़ नथी करे सघां माज़रत सां, पर उहे शयूं हिते थियूं ऐं उन मूंखे अगेन इहो सबूत ॾिनो त जॾहिं तव्हां रब ताला ते छॾियो था न, त पोइ तव्हांखे उहे ईअं इशारा ॾियनि थो ऐं उहो तव्हांखे ॿुधाए थो त हीअ तव्हांजे नसीब में सही आहे, हिन तरफ़ तव्हां वञो। का ख़्वाहिश दिलि में रखी आहे जेका रब खां हर वक़्तु इंसान कॾहिं कॾहिं रब ताला सां इहे नख़रा बि कंदो आहे, घुरंदो बि आहे, का ख़्वाहिश दिलि में रखी आहे? मुंहिंजो थोरो इहो सोच आहे
त ख़्वाहिशूं ख़तमु न थींदियूं आहिनि। इहो मूं तमामु घणो सोच कयो आहे। जॾहिं मां शुरूआती दौर हो ऐं मां चयोसि त मां एतिरा कमाईंदुसि त तॾहिं हुई त मां हीउ वठां, पोइ हीउ वठां, पोइ हीउ वठां, त मुंहिंजो मञणु इहो आहे त असां ख़्वाहिशूं ख़तमु ई कोन थींदियूं आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु सही, अलाह ताला सां इंसानु लाड करणु खपे, अलाह ताला खां हर शइ घुरणु खपे, छो त असां उन्हनि जा ई बंदा आहियूं। त ख़्वाहिशूं तमामु घणियूं आहिनि, पर हिकिड़ी अलाह ताला जी तमामु घणी अलाह ताला जी महिरबानी आहे त मुंहिंजो 26 साल जो जेको कैरियर मीडिया जो आहे उहो तमामु कामयाबु, मतिलबु पूरी मीडिया खे ख़बर आहे मुंहिंजे बारे में त मूं अलाह ताला हर कमु हर शइ में मूंखे कामयाबी ॾिनी आहे। चाहे मां किथे बि वियो आहियां, अल्लाह ताला कामयाबी ई कामयाबी ॾिनी आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा, ये जॾहिं शुक्र जी तव्हां ॻाल्हि कयो था त अक्सर मां इहा ॻाल्हि रिपीट कंदी आहियां, तव्हांखे थैंक यू बि चवणु खपे। असां नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते इहे मैनर्स असांखे सेखारिया वेंदा आहिनि न, तव्हां कुझु थी वञे तव्हां सॉरी चई छॾियो, तव्हां थैंक यू करे छॾियो। ईअं ई आसान लफ़्ज़नि में मूंखे लॻे थो तव्हांखे ख़ुदा ताला जो बि शुक्र उहो ई करणु खपे, तव्हांखे उन्हनि जो बि थैंक्स, जेका बि शइ तव्हांखे मिले थी फ़ौरन तव्हां उनजो थैंक यू चवणु ज़रूरु वञो। बिल्कुलु सही चयो। हा, उनजा थोरा सा अहकामात आहिनि, तव्हांखे वज़ू करे जाए नमाज़ ते या किथे बि, या अगरि न बि तव्हां वेही सघो था दिलि में चओ, करे सघो था, पर ज़रूरु थैंक यू ख़ुदा ताला खे ज़रूरु चवंदा कयो। ऐं जॾहिं तव्हां उहो अमल तव्हां शुरू कंदो न त मूंखे लॻे थो सुबुह जो महिल शुरू थींदी ऐं उहा जॾहिं सूरज ग़ुरूब थी रहियो हूंदो त तव्हां को 100 दफ़ा त चई चुका हूंदो। हा बिल्कुलु, छो त एतिरा ॾींहं में अल्लाह ताला जी तरफ़ां बरकतूं ऐं शयूं थींदियूं आहिनि त इंसानु थैंक्स करणु खपे। बिल्कुलु सही चयो। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, जैसा सां गॾु हिकु ॿी ख़ूबसूरत सी आवाज़ सां गॾु तशरीफ़ फरमा है, ॾाढी मासूम ॾाढी प्यारी आवाज़ सां गॾु तशरीफ़ फरमा है, उन्हनि जी तरफ़ वञणु चाहियां थी। असां सां गॾु जी अब्दुल हादी साहब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि, जिन जो आवाज़ हिन वक़्त मां ट्रांसमिशन में शामिल करणु चाहियां थी। जी अब्दुल हादी साहब, कैसे हैं आप, क्या पढ़ रहे हैं आप? भैया आप माइक में बताएंगे तो हमें सुनाई देगा, हमें नहीं सुनाई दे रहा ऐसे। क्या पढ़ रहे हैं आप? नात पढ़ेंगे, चलें फिर बिस्मिल्लाह करते हैं, ठीक है? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऑन है माइक आपका, बिस्मिल्लाह। मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरे आका का रोज़ा मदीने में है, मैं मदीने की जानिब ना कैसे खींचूं, मेरा दीन और दुनिया मदीने में है। हुब्बे अहमद अज़ल ही से सीने में है, मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है। बेसहारा बेसहारा न समझे ज़माना हमें, हम गरीबों का मदीने में है। फूल खिलते हैं पढ़ पढ़ के सल्ले अला, झूम कर कह रही है ये बात सबा। ऐसी खुशबू चमन के गुलों में कहाँ, जैसी खुशबू नबी के पसीने में है। अपने रोज़े में जिंदा है मेरा नबी, रोज़ा जन्नते है शक तू न करे ना कभी। मुर्दे जन्नते में होते नहीं दोस्तों, और वो जन्नत का टुकड़ा मदीने में है। एक है जन्नत तेरी, एक है हुजरा तेरा, मेरे मौला बता अब मैं जाऊं कहाँ। भेज दी रब्बे ने जन्नत उसी हुजरे में, अम्मा आयशा का हुजरा मदीने में है, मदीने में है। मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरे आका का रोज़ा मदीने में है। मैं मदीने की जानिब न कैसे खींचूं, मेरा दीन और दुनिया मदीने में है। अर्श-ए आज़म से जिसकी बड़ी शान है, रोज़ा-ए मुस्तफ़ा जिसकी पहचान है, रोज़ा-ए मुस्तफ़ा जिसकी पहचान है, जिसका
हमें पल्ला कोई मोहल्ला नहीं, एक ऐसा मोहल्ला मदीने में है। जब नजर सुबह तैबा रवाना हुई, साथ दिल भी गया साथ जहां भी गई, साथ दिल भी गया साथ जहां भी गई। महमूनी अब रहूंगा यहाँ किसके लिए, मेरा सारा असासा मदीने में है। मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरे आका का रोज़ा मदीने में है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह। अच्छा जी, वक्त ब्रेक ते वञण जो थियो आहे ऐं असां सां गॾु ही माशाल्लाह सां हिकु पैकेज हो टिनी आवाज़ुनि में ऐं उहो असांखे मिलियो। थैंक यू सो मच असां सां गॾु हुजण जे लाइ। ऐं इंशाअल्लाह थोरी देरि खां पोइ असां ॿियनि पंहिंजे साथियुनि खे ज़रूरु शामिलु कंदासीं, उन्हनि जो आवाज़ूं ज़रूरु शामिलु कंदासीं। वक्त ब्रेक जो थियो आहे। बरकत रमज़ान में तव्हां सां मुलाक़ात कयूं था। ब्रेक बरकत रमज़ान सां गॾु तव्हां सभिनी जे साम्हूं हाज़िर ऐं ख़ूबसूरत ट्रांसमिशन में ख़ूबसूरत आवाज़ूं जो बि साथ आहे। गॾो गॾु अलामा साहब असां सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। मां थोरो सो उन्हनि जी तरफ़ बि वञणु चाहियां थी। अलामा साहब, ज़िक्र खैर हम कर रहे हैं, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु के बारे में हम बात कर रहे हैं। उनके इंसाफ के बड़े किस्से पढ़े गए हैं, बड़े किस्से बताए गए हैं, बयान हुए हैं, काफ़ी रवायत में काफ़ी कुछ लिखा हुआ है। आपके लफ्ज़ भी चाहूँगी कि वो इंसाफ जिसके लिए जो उनके मुखालिफ थे वो भी उसकी गवाही देते थे, ज़रा उसके बारे में फरमाइएगा। जी बिल्कुल, सैयदना उमर फ़ारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु को जो असल ख़िताब मिला है वो अदल व इंसाफ की वजह से ही। जिस तरह आप देखते हैं कि सैयदना सिद्दीक़ अकबर को सबसे बड़ा सच्चा सिद्दीक़ अकबर कहा जाता है, इसी तरह सैयदना उस्मान गनी को ज़ुन्नुरैन का लक़ब मिला हुआ है, इसी तरह मौलाए कायनात को हैदर कर्रार का लक़ब मिला हुआ है। सैयदना उमर फ़ारूक की जो शख्सियत है अदल व इंसाफ के मामले के अंदर बहुत सारी मिसालें हमें इसकी मिलती हैं। तारीख़ इब्न असाकर का एक रिवायत मैं आपके सामने रखता हूँ। सैयदना उमर फ़ारूक का ही दौर है कि आप बाज़ार में तशरीफ़ लेकर जाते हैं तो देखते हैं कि एक बहुत अच्छा मोटा ताज़ा ऊँट बिकने के लिए खड़ा है जी। तो आपका दौर था, आपने पूछा कि भाई ये किसका है और कौन बेच रहा है। पता करने पर मालूम हुआ कि आपके साहबजादे ही इस ऊँट को बेचने के लिए लाए हैं। तो आपने अपने साहबजादे को बुलाया और बुलाने के बाद पूछा कि बेटा ये इतना मोटा ताज़ा ऊँट आपने कहाँ से लिया है। तो उन्होंने उसकी अब्बा जान ये था तो कमज़ोर ही, हमने जब ख़रीदा कमज़ोर था, लेकिन सरकारी ज़मीन पर चर चर कर ये इतना मोटा ताज़ा हो गया है। अब सैयदना उमर फ़ारूक का अदल व इंसाफ देखें कि आपने हुक्म क्या इरशाद फरमाया। आपने फरमाया कि बेटा इस ऊँट को फ़रोख्त करो और जो बाज़ार के अंदर आम ऊँट की कीमत मिलती है वो आपने रखनी है, बाकिया ऊपर की जितनी कीमत है वो आपने ख़जाने के अंदर जमा करानी है। यह है सैयदना उमर फ़ारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु कि अगर ऊँट जो है सरकारी ज़मीन पर चरता है तो उसका आम ऊँट की कीमत आपने फरमाया कि वो आपने रखनी है, बकिया ऊपर की कीमत आपने सारी की सारी ख़जाने के अंदर जमा करानी है। तो जो अपने घर से ही इंसाफ को शुरू करे तो फिर वो पूरी कायनात के अंदर भी इंसाफ फैला देता है। तो असल चीज़ अपने घर है। अपने बेटे के साथ जब ये मामलात आपने किए तो फिर आपका अदल व इंसाफ जब आप हुकूमत के अंदर आए होंगे, अमीर बने होंगे, तो आम मुसलमानों पर और दीगर यहाँ पर आपका अदल व इंसाफ किस कदर का होगा। बेशक बेशक बेशक, बड़ी ख़ूबसूरत बात, बड़ी ख़ूबसूरत बात। ऐं वाकई में अगर असां इंसाफ जी ॻाल्हि कयूं, वरी पोइ अॼोको दौर जो असां इंसाफ ॾिसूं या अॼोके दौर जो असां सिस्टम ॾिसूं तो कुझु ॿियो ई नज़र थो अचे न। अली अकबर साहिबु, तव्हां कुझु लफ़्ज़ रखणु चाहींदो इन मुस्कुराहट जे पोयां के लफ़्ज़ रखणु चाहींदो? एतिरी वॾी गुफ़्तगू आहे इहो मौज़ू जो अॼु जो इंसाफ़ जेको आहे तंहिं ते मुंहिंजे ख़्याल गाल्हाइण ई ख़तमु थी वियो आहे। हाणे जेको अॼुकल्ह जा हालात आहिनि, अॼुकल्ह जा काफ़ी ज़माने खां जॾहिं खां असां ॾिसूं पिया त असांखे जेकॾहिं हज़रत उमर जे दौर जे इंसाफ़ खे ऐज खे मिलाईंदासीं त इहो त मुमकिन ई कोन्हे न, कंहिं बि तरीक़े सां हिकिड़ो % बि मुमकिन कोन्हे। उहो दौर हो, बाक़ाइदा दौर। अॼुकल्ह त नाइंसाफ़ी जो दौर आहे हर शइ में, जेको चाहे वो हिकिड़ो असां पाण खां शुरू कयूं, चाहे दुकानदार खां, चाहे कारोबारी ताजिर खां शुरू कयूं, चाहे हुकूमत खां शुरू कयूं, चाहे कंहिंजे तरफ़ ई नज़र विझंदासूं
असांखे इंसाफ़ न मिलंदो किथे न बि। मिलंदो। अच्छा मां कॾहिं कॾहिं इहो सोचींदी आहियां त ही उहे वाक़ियात आहिनि, ही उहे ॻाल्हियूं आहिनि जेके अॼु असां रिपीट करे रहिया आहियूं, असां पढ़ी रहिया आहियूं, थोरो घणो शायदि असां सम्झूं बि था इन खे। उन खां पोइ असांखे ही हालात नज़र अचनि था। सुभाणे जी जनरेशन या उन खां सुभाणे जी जनरेशन जेका अचणी आहे, ही मेमोरीज़ शायदि मां पंहिंजी नानी ॾाॾी खे ॾिसां त उन्हनि जूं वधीक स्ट्रॉन्ग हूंदियूं। हींअर मुंहिंजूं केतिरियूं आहिनि, मूंखां पोइ जेके जनरेशन अचनि पियूं उहे आहिस्ता आहिस्ता इहे जेके मेमोरीज़ आहिनि कंहिं तरीक़े सां मूंखे लॻे थो फेड आउट थींदियूं पियूं वञनि इहे ॻाल्हियूं। ऐं उहे शयूं जेके असांखे इस्लाम में जंहिंजी ममानियत आहे, असांखे उहे शयूं ॾाढो नॉर्मल लॻण लॻियूं आहिनि। असांखे लॻे थो इहो लाइफ स्टाइल ई असांजो इहो ई आहे। कीअं सुधरंदो इहो लाइफ स्टाइल ऐं कीअं माण्हू वापसि ईंदा? ॾिसो, इस्लाम जेतिरो असां इस्लाम खां दूरि वेंदा आहियूं असां मॉडर्न थी विया आहियूं। अच्छा, मॉडर्न इज़म जो मतिलबु इहो कोन आहे त इस्लाम खां तव्हां परे थी वञो। इस्लाम पंहिंजी जाइ ते आहे, दुनियादारी पंहिंजी जाइ ते आहे। असां पंहिंजे घर में बि ॾिसंदा आहियूं, नज़र विझंदा आहियूं त असांजो माहौल चेंज थी वियो आहे। जेतिरो माहौल मॉडर्न थींदो हू छा त असां इस्लाम सां लगाव न रखंदासूं त माहौल ऐं सिस्टम सही न थींदो। सभ खां मेन शइ आहे त असां जेको इस्लामी अहकामात आहिनि, क़ुर ऐं हदीस आहे, जेको असांजे नबियनि असांखे सम्झायो आहे किताबनि में ऐं क़ुर पाक में अलाह ताला जो हुकुम आहे, असां उनखे अमल कंदासूं त नॉर्मल लाइफ बि असांजी बिल्कुलु सेट थी वेंदी। असां सम्झायूं त हीअ पुराणी शइ आहे, असां जदीद थी विया आहियूं। जेको न चवंदे बि ज़हनी तौर ते इहो सभिनि जे नए माशरे में ॻाल्हि अची वई आहे त यार किताबी ॻाल्हियूं आहिनि पुराणी। अॼु जो दौर इहो आहे। तव्हां हिकु नंढे ॿार खे पुछंदव न, जेको वॾो पुछंदो त यार तुम ये क्या करो, ये बोला आपको क्या पता बाबा, मतलब इहो लफ़्ज़ अची वियो आहे त आपको क्या पता, नया दौर आहे न पता। ही लफ़्ज़ सॼो सिस्टम इन ख़राबु कयो आहे, हुनमें हर शइ अची वई आहे। सभ खां पहिरीं त असांखे पंहिंजे घर जे माहौल खे सेट करिणो आहे। हे हर माण्हू इहो सोचंदो न त असांखे पंहिंजे घर जे माहौल सभ खां पहिरीं पाण, छो त पाण वॾो ठीकु न थींदो त औलाद न थींदी। चवंदी बाबा इहो आहे त असां छो सही थींदासीं। जॾहिं हिकिड़ो माण्हू पंहिंजे पाण खां शुरूआति कंदो त पूरो निज़ाम इंशाल्लाह सेट थी वेंदो। इंशाल्लाह। हिकु ॿी ॻाल्हि जेका अलामा साहब असां गॾु वेठा आहिनि, हिकु ॿी ॻाल्हि जेका मां पंहिंजी ट्रांसमिशन में रखणु चाहियां थी। अलामा साहब, आज बैतुल मुक़द्दस के फ़तह का भी दिन है आज, तो ज़रा सा मैं उसके, मुझे ऐसा लगता है मेरा इल्म तो बड़ा महदूद है, कुछ चीज़ें हम बचपन में पढ़ते हैं वो याद रह जाती हैं, कभी कभार रिवाइज़ हो जाती हैं। आपकी तरफ आना चाहती हूँ, ये वाक़या और ये जो एक फ़तह थी जो इस्लाम की तारीख़ी फ़तह जो कहलाई गई, इसके बारे में भी बताइए कि ये किस तरह ये हुआ था। जी, बैतुल मुक़द्दस जो फ़तह हुआ था, ये वाहिद ऐसी जंग थी जिसमें खून खराबे वाले मामलात नहीं हुए। यहूदियों के पास अपनी किताबों के अंदर ये बात मौजूद थी कि इस्लाम के दौर का और तमाम निशानियाँ सैयदना उमर फ़ारूक की उनके पास मौजूद थी कि इस तरह का खलीफा होगा, ये नाम होगा, ये मामलात होंगे, वो आएगा और हमने बैतुल मुक़द्दस की चाबी उनके हाथ में देनी है। उसमें सबसे बड़ी निशानी ये थी कि जब वो आएगा तो वो अपने फ़कत एक ग़ुलाम के साथ होगा। इतना बड़ा बादशाह, वक्त का अमीर, आप आज के प्रोटोकॉल देख लें मामलात और उस दौर के सैयदना उमर फ़ारूक। आज तो मुझे रास्ते में भी प्रोटोकॉल मिला है, रास्ता, हालांकि संडे का दिन था, ट्रैफिक भी नहीं थी, फिर भी रास्ता रोक लिया गया था, कोई वीआईपी मोमेंट हो रही थी। जी, बस यही मामलात हैं। जिस तरह भाई ने भी कहा कि अगर हमारे यही उन्हीं तमाम वाक़यात को देखकर अगर हम अपने आप को ठीक कर लें, उनका दौर हुकूमत को देखकर हमारे दौर हुकूमत के लोग अपने मामला ठीक कर लें, उनके घरेलू मामला देख के हम अपने घरेलू मामला ठीक कर लें, तो सारा माशरा इंशाल्लाह खुद ब खुद ठीक हो जाएगा। तो सैयदना उमर फ़ारूक जब बैतुल मुक़द्दस तशरीफ़ लाए तो आपने अपने ग़ुलाम और एक ऊँटनी सिर्फ साथ ली। ये प्रोटोकॉल था आपका। और तय क्या पाया था कि एक कुछ सफ़र मैंने ऊँटनी पर करना है, कुछ सफ़र ग़ुलाम ने करना है। ये सैयदना उमर फ़ारूक तशरीफ़ लाए और लाने के बाद अल्लाह की कुदरत, मामला ऐसा हुआ कि जैसे ही बैतुल मुक़द्दस के करीब पहुँचे तो यहूदी अपनी किताबें हाथ में लिए खड़े थे। वो निशानियाँ देख रहे थे कि हम देखेंगे कि जो निशानियाँ हमारे पास हैं वही शख्स आ रहा है या नहीं। अल्लाह का करना ऐसा हुआ कि जब बैतुल मुक़द्दस के करीब पहुँचते हैं तो अब बारी ऊँटनी पर बैठने की ग़ुलाम की थी। तो आपने कहा कि आप बैठो और मैं आपकी ऊँटनी को रस्सी उसकी जो है पकड़ कर मैंने आगे चलना है। ग़ुलाम ने कहा, हुज़ूर सामने यहूदी आलिम मौजूद हैं और आप हमारे अमीर हैं, मुनासिब नहीं है कि ग़ुलाम उस पर ऊँटनी पर बैठे और आप जो है पैदल करें सफ़र। तो सैयदना उमर फ़ारूक ने वहाँ पर यह बात इरशाद फरमाई कि सबसे बड़ी इज़्ज़तें देने वाली ज़ात अल्लाह की है और इस्लाम ने हमें इज़्ज़तें अता फरमाई है। बेशक, आज जो मुझे इतनी इज़्ज़त मिली है, मैं अमीर बना हूँ, तो ये इस्लाम ही ने हमें इज़्ज़तें अता फरमाई। आपने फरमाया कि इस्लाम हमें बराबरी का ही और अदल व इंसाफ का ही मामला सिखाता है। आपने फरमाया कि आप बैठो।
तो ग़ुलाम ऊँट पर बैठा और आप उस रस्सी पकड़ कर यहूदियों के सामने तशरीफ़ लाए, तो उन्होंने कहा कि हमारी किताबों में यही लिखा था कि जब ये खलीफा आएगा तो उस वक्त इसका ग़ुलाम ऊँटनी पर होगा और ये होगा पैदल, तो हमने उसके हाथ में चाबी बैतुल मुक़द्दस की दे दी। तो ये आपका दौर था। और तारीख़ के अंदर ये बात, ये तो हमने खाली बैतुल मुक़द्दस की बात की, तारीख़ में लिखा गया कि 1000 से ज़ायद शहर आपने फ़तह फरमाए थे और तकरीबन 4000 से ज़ायद मसाजिद का इंतज़ाम आपने फरमाया था। पुलिस का महकमा भी सैयदना उमर फ़ारूक के दौर में आया और मसाजिद के अंदर इमाम मौज़िन के मामलात, उनकी तनख्वाहें, उनके तमाम मामलात भी सैयदना उमर फ़ारूक के दौर के अंदर तय पाए, इसलिए कि अल्लाह तबारक व तआला ने बड़े मामलात आपसे लिए थे। कुरान करीम की आयत मुक़द्दसा और हदीस मुबारक के अंदर ये बात इरशाद है, अल्लाह के हबीब ने फरमाया था कि इत्तक़ू फ़िरासतल मुमिन फ़इन्नहु यंज़ुरु बिनूरिल्लाह, कि मोमिन की फ़िरासत से बचो कि वह अल्लाह के नूर से देखता है। सैयदना उमर फ़ारूक को अल्लाह ने ये मामलात अता फरमाए थे कि आप वाकई अल्लाह के नूर से तमाम मामलात देखते थे। मैं मुख्तसर एक बात बयान करूँ, सैयदना मौलाए कायनात सैयदना उमर फ़ारूक का दौर मुबारक की है और आप ख्वाब में हुजूर की ज़ियारत फरमाते हैं और ज़ियारत फरमाने के बाद फ़जर की नमाज़ के लिए तशरीफ़ लेकर जाते हैं और फ़जर की नमाज़ ख़त्म होने के बाद हुजूर के सामने ये ख्वाब चल रहा है मौलाए कायनात का, सैयदना मौला अली शेर खुदा का। आप देखते हैं कि हमने फ़जर की नमाज़ पढ़ी, हुजूर के सामने एक शख्स खजूरों का टोकरा लाया और लाने के बाद हुजूर ने मुझे कहा कि अली उठो और तमाम के अंदर ये बाँटो। कहते मैंने तमाम के अंदर खजूरें बाँटी और बाँटने के बाद आखिर में खजूर बच गई। अल्लाह के हबीब ने ख़ुद अपने हाथ से मुझे एक खजूर खिला दी। फरमाता अचानक मेरी आँख खुली, मैंने देखा कि उमर फ़ारूक का दौर है, अज़ान हो रही है। मस्जिद के अंदर तशरीफ़ लेकर गया तो सैयदना उमर फ़ारूक मुसल्ले पर मौजूद थे। हमने फ़जर की नमाज़ अदा फरमाई। फ़जर की नमाज़ अदा फरमाने के बाद हम जैसे ही बैठे तो एक शख्स खजूर का टोकरा लेकर उमर फ़ारूक के दरबार में आया। कहते हैं जो ख्वाब में मैंने हुजूर को देखा था वही तमाम मामलात मेरे सामने असल ज़िंदगी में हो रहे थे। सैयदना उमर फ़ारूक ने मुझे ही इरशाद फरमाया कि अली उठो और तमाम साहबा के अंदर ये खजूरें बाँटो। फरमाते मैंने तमाम के अंदर खजूरें बाँटी, बाँटने के बाद बकिया खजूरें सैयदना उमर फ़ारूक के सामने रख दी। तो आपने भी एक ही खजूर उठाकर मुझे इनायत फरमाई। तो मैंने अर्ज़ की कि हुजूर अगर एक खजूर और मिल जाए। तो सैयदना उमर फ़ारूक बयान फरमाते हैं कि अली अगर तुझे रात में हुजूर दूसरी खजूर देते तो उमर फ़ारूक भी तुझे सुबह के टाइम पे दूसरी खजूर खिलाता। तो ये है इत्तक़ू फ़िरासतल मुमिन, के मोमिन की फ़िरासत से बचो कि वो अल्लाह के नूर से देखता है। अल्लाह ने वो मामलात अता फरमा दिए थे कि ज़ाहिरी दुनिया के मामलात भी सैयदना उमर फ़ारूक जानते थे और रियाया ख्वाब में क्या देख रही है सैयदना उमर फ़ारूक उसको भी जानते थे। अल्लाह ने ये मकाम अता फरमाया। क्या ही बात, क्या ही बात। और ये वाक़यात, ये सारी चीज़ें जब हम सुनते हैं तो मुझे लिटरली लगता है कि ये मेरा इस्लाम है, ये मेरा दीन है। हमने तो न जाने क्या ही कुछ रूप और दे दिया है, तौबा नऊज़ुबिल्लाह, लेकिन ये असल इस्लाम है जिसको जो हमें सिखाना है, जो हमें फैलाना है और जिस तरह हमें इस्लाम मिला है ये वो इस्लाम है। वक्त ॾाढो घटि बचो आहे और तव्हांखे ज़ाहिरा वञिणो आहे त वक़्तु घटि बचो आहे। ॿ टे ॻाल्हियूं जेके मां शामिल करणु चाहियां थी ऐं शायदि जेके माण्हू तव्हांखे ॾिसंदा हुजनि शायदि उन्हनि ताईं पहुची बि वञनि। त सभिनी खां पहिरीं त हिकु ॻाल्हि त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त इंसान खे लॻंदो आहे त हिन सिस्टम खां बिना या हिन शख़्स खां बिना या हिन शइ खां बिना असांजो इफ़्तार अधूरी आहे या असांजो सहर अधूरी आहे। उहा कहिड़ी शइ या अहिड़ो को शख़्स आहे या दिलि चवंदी आहे त हिन जॻह ते वञी या कंहिं माण्हू जी इफ़्तारी करे पसंदि आई हुजे त हिन जॻह ते वञी इफ़्तार ज़रूरु थिए। अच्छा, इफ़्तारी मुंहिंजे घर में माशाल्लाह तमामु सुठो इंतज़ाम थींदो आहे। मतिलबु पठान फैमिली आहे, पोइ खाइण पीअण वारा खाते पीते घराने जे, त उहो इंतज़ाम एतिरो सुठो हूंदो आहे। पर मुंहिंजे घर में रोज़ो हिकु त खजूर ऐं ॿियो पाणी शरबत भी चई सघो था, हिन खां बग़ैर त अधूरो आहे। बाक़ी सभु शयूं पोइ आहिनि। सभ खां पहिरीं हिकिड़ो जेको सुन्नत आहे, असूल आहे, ऐं ॿियो शरबत या पाणी हुजणु खपे। हिन खां अलावा ॿी हर शइ हुजे न हुजे हीअ एतिरी मानी नथी रखे। ऐं ॿियो हिकिड़ी शइ जेको असां पूरो 11 महीना न खाईंदा आहियूं, पर रमज़ान में हुन खां बग़ैर इफ़्तारी थींदी ई कोन आहे, पकोड़ा। वाकई 11 महीना असां ॾिसंदे ई कोन आहियूं हुनखे। मूंखे न थो यादि दिलि बि न चवंदी आहे, पर रमज़ान में हू न हुजनि रोज़नि में इफ़्तारी में त ईअं लॻे थो दस्तरखान अधूरो आहे। हीअ कुदरती निज़ाम आहे, हिकिड़ो शइ आहे जीअं पंहिंजो शरबत आहे, रूह अफ़ज़ा वग़ैरह आहे, जीअं बि हीअ मां 11 महीने कॾहिं बि कोन पीतो आहे। बिल्कुलु। पर जेकॾहिं हीअ रमज़ान में रोज़े में इफ़्तारी त न हुजे
का बि ड्रिंक हुजे पर हुनखां ही न हूंदो न त हा मज़ो न ईंदो आहे। हा बिल्कुलु बिल्कुलु ऐं वाकई में ऐं कुझु असां हिकिड़ो त दिलि न चवंदी आहे, ॿियो त अगरि तव्हां कोशिशि कयो डेली पकौड़ा शरबत इहो सभु खाइण जो त ख़ुदा न ख़ास्ता केतिरियूं बीमारियूं आहिनि, केतिरा इशूज़ आहिनि जेके तव्हांखे थियणु शुरू थी वेंदा, पर रोज़े में कुझु न थींदो आहे। कुझु न थींदो आहे। वाकई मां इहो मां बि कॾहिं कॾहिं हैरत जी बिल्कुलु मां ॻाल्हि आहे। थोरो मतिलबु शुगर पेशेंट बि आहियां, सभु कुझु आहे, मां सोचंदो आहियां त यार कुझु थी वञे, पर अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ी बल्कि मां ठीकु थींदो आहियां। मां चेक कयो आहे त मां 3-4 साल खां शुगर पेशेंट आहियां, रमज़ान ईंदो आहे मुंहिंजी सिहत ठीकु थी वेंदी आहे, मतिलबु अल्हम्दुलिल्लाह मां रोज़ा रखंदो आहियां पूरा, ऐं जेको शइ हूंदी आहे खाईंदो आहियां, ऐं हर शइ ब्लड प्रेशर बि नॉर्मल, शुगर बि नॉर्मल। अल्लाह ताला हिकिड़ो सिस्टम असांजे लाइ अहिड़ो ठाहियो आहे, हीअ असांजो अंदरि जो वहम आहे, पर अल्लाह ताला चए थो रमज़ान में तुंहिंजी बरकत जेतिरो अल्लाह ते बरकतूं आहिनि बॉडी जे हिसाब सां रहमतूं सभु को अल्लाह ॾिए थो, मतिलबु हिकिड़ी बीमारी क़रीब न ईंदी न आहे ईंदी जेकर आहे, नियत बिल्कुलु। में इहा ॻाल्हि हुजे त। बिल्कुलु। अच्छा कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त असां अक्सर जीअं तव्हां आउटडोर शूट्स जी ॻाल्हि कई, अक्सर ईअं थींदो आहे त तव्हां रोज़ जी हालत में हूंदा आहियो, तव्हां आउटडोर शूट्स ते वेंदा आहियो, पोइ गर्मी बि हूंदी आहे, तकलीफ़ूं बि हूंदियूं आहिनि, उते जॾहिं टीम तव्हां खां पुछी रही हूंदी आहे त भई तव्हां रोज़ो ईअं कीअं रखी छॾियो, तव्हां हेॾो मुश्किल आहे, हीअं हेॾो मुश्किल आहे, पर मूंखे लॻे थो हीउ सॼो इंसान जो ज़हनी फ़तूर आहे। अगरि तव्हांखे रोज़ो मुश्किल लॻंदो न त पोइ तव्हांखे एसियुनि में वेही बि लॻी रहियो हूंदो, पर जे तव्हांखे न लॻणो हूंदो, तव्हांजो ईमान पको आहे न त तव्हां रखी सघो था, पोइ कहिड़े बि हालात में हुजो। सोच जी ॻाल्हि आहे, असां जहिड़ी शइ ते सोचंदा आहियूं न, यार मां ॿाहिरि वेंदुसि, रोज़ो हूंदो, अलाए छा थींदो, मां त मरी वेंदुसि, बेहोश थी वेंदुसि, कुझु न थींदो आहे, बसि हीअं तुंहिंजे सुठी आहे, रोज़ो आहे मुंहिंजो, अल्लाह पूरो कंदो, ऐं बेशक अल्लाह बिल्कुलु सही तरीक़े सां हुनखे कंप्लीट कराए। बिल्कुलु, छो त ज़ाहिर आहे इंसान जे हथ में त कुझु कोन्हे, रब ताला जी ज़ात जे हथ में आहे, सॼी काइनात जेको हलाए रहियो आहे, त असां त बसि हेतिरी ज़रिए आहियूं, इंसान आहियूं, असां जॾहिं घुरूं था त पोइ उनजो करम असां ते बि थी वेंदो, असांजो बि रोज़ो हली वेंदो, असांजो बि रोज़ो गुज़री वेंदो, पर नंढड़ी सी ॻाल्हि आहे। अच्छा जी, असांखे अॻियां बि वधिणो आहे, ऐं ज़ाहिर ब्रेक जो बि टाइम आहे, ब्रेक जो बि टाइम अचण वारो आहे, ऐं असांखे अली अकबर पठान साहिब खे अल्लाह हाफ़िज़ बि चवणो आहे, छो त कुझु ॿियूं कमिटमेंट्स आहिनि, ऐं जीअं उहे कमिटमेंट मूंखे लॻे थो घर जी तरफ़ ई आहिनि, जेका अफ़्तारी घर में थी रही आहिनि उनखे मिस न आहे करिणो असांखे, ईअं ई आहे असली दिलि जी ॻाल्हि इहा ई आहे। पर जी थैंक यू सो मच त थैंक यू तव्हां इनवाइट कयो, ऐं तमामु थैंक्स धरती टीम जो, ऐं मूंखे कॾहिं बि मां पंहिंजे रीजनल चैनल ते वेंदो आहियां, पंहिंजे जिते मुंहिंजी यादूं आहिनि तमामु घणी, ऐं मूंखे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे, मूंखे लॻे थो वापसि मां 15 साल पोयां वापसि पंहिंजी जवानी में वञी वियो आहियां। बिल्कुलु बिल्कुलु, थैंक यू सो मच हिकु दफ़ो ॿीहर असां गॾु हुजण जे लाइ। नाज़रीन, इंशाअल्लाह ट्रांसमिशन खे असांखे ईअं ई जारी रखिणो आहे, ऐं खोड़ सारो ज़िक्र ख़ैर अञा बि बाक़ी आहे जेको तव्हांखे मूंखे गॾिजी करिणो आहे, पर जी वक़्तु थियो आहे ब्रेक जो। तव्हां सां मुलाक़ात कयूं था बरकते रमज़ान में, हिन ब्रेक खां पोइ। अल्लाह जा एहसान जंहिं ॾिनो रमज़ान, अल्लाह जा एहसान जंहिं ॾिनो रमज़ान, बरकते रमज़ान, बरकते रमज़ान। अगसनी या रसूल अल्लाह, हितके या आपका हरदम, अगसनी या रसूल अल्लाह, ज़ियसे या रूह से जा कर दम, तू ही शाफी तू ही काफी, करो मेरी खता माफी, तू ही शाफी जिक्र द खुद पेशेमानम, अगसनी या रसूल अल्लाह,
ज़िया से या रूह से जा कर दम जहाँ सारे दे विच जानी नहीं कोई तेरा सानी जहाँ सारे दे विच जानी नहीं कोई तेरा सानी तू ही अफजल तू ही अकरम अगसनी या रसूल अल्लाह ज़िया से या रूह से जा कर दम लखा दुखड़े कुटण दे नहीं जख्म उलड़े छुटण दे नहीं दिखायक बार दीदारम अगसनी या रसूल अल्लाह ज़िया से या रूह से जा कर दम मोहम्मद अब्दुल गफार गिरजानो मोहम्मद अब्दुल गफार गिरजानम बफुलकत सीन बिलयानम वंझायो मुझते घर गम अगसनी या रसूल अल्लाह ज़िया से या रूह से जा कर दम अगसनी या रसूल अल्लाह हित के या आप का हर दम अगसनी या रसूल अल्लाह ज़िया से या रूह से जा कर दम सुभान अल्लाह माशाल्लाह ॾाढा ख़ूबसूरत लफ़्ज़ शामिल कर रहा हुआ जनाब कारी नज़ीर अहमद चन्ना साहब सां गॾु आहिनि जिन ॾाढी ख़ूबसूरती सां पंहिंजा लफ़्ज़ असांजी ट्रांसमिशन में रखिया हिकु ॿियो आवाज़ ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ ॾाढो प्यारो आवाज़ ॾाढो मासूम आवाज़ सां गॾु आहे असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि नुज़ैल रेहान साहब तशरीफ़ फरमा आहिनि जिन खे गुज़ारिश कंदासीं त असांजी ट्रांसमिशन में पंहिंजो ख़ूबसूरत आवाज़ रखनि जी नुज़ैल बिस्मिल्लाह रहमान रहीम सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह क्या बताऊं कि क्या मदीना है क्या बताऊं कि क्या मदीना है क्या बताऊं कि क्या मदीना है बस मेरा मोन मदीना है बस मेरा मोन मदीना है क्या बताऊं उठ के
क्या कोई दूसरा मदीना है, क्या कोई दूसरा मदीना है, क्या बताऊं उसकी आँखों का नूर तो देखो, उसकी आँखों का नूर तो देखो, जिसका देखा हुआ मदीना है, जिसका देखा हुआ मदीना है, क्या बताऊं दिल फिदा है मदीने वाले पर, दिल फिदा है मदीने वाले पर, दिल मुनव्वर मेरा मदीना है, दिल मुनव्वर मेरा मदीना है, क्या बताऊं दुनिया वाले तो दर्द देते हैं, दुनिया वाले तो दर्द देते हैं, जख्मी दिल की दवा मदीना है, जख्मी दिल की दवा मदीना है, क्या बताऊं दिल में अब कोई आरज़ू ही नहीं, दिल में अब कोई आरज़ू ही नहीं, या मोहम्मद मेरा मदीना है, या मोहम्मद मेरा मदीना है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। कॾहिं कॾहिं फ़ख्रु थींदो आहे मूंखे मुंहिंजे दीन ते, त उन जो हर लफ़्ज़, उन जी हर फ़ील एॾी आसान आहे, एॾी पहुच वारी आहे, जो हर ॿार उन ते बासानी पहुची सघे थो, जेकॾहिं असां पहुचाइणु चाहियूं था, जेकॾहिं असां सम्झणु चाहियूं था, जेकॾहिं असां ॿुधणु चाहियूं था। अच्छा जी, वक़्त जी ॾाढी कमी आहे असां वटि, ऐं टे ॿियूं ख़ूबसूरत आवाज़ूं असां सां गॾु आहिनि, उन्हनि खे बि जल्दी जल्दी सां शामिलु कंदासीं, ऐं कुझु ई मिंट रहिजी विया आहिनि, ऐं उनखां पोइ असां कराची में तव्हां मां गॾिजी इफ़्तार इंशाअल्लाह गॾु कंदासीं। ॿ अशार चाहींदमि त सभिनी जी चवंदा हाज़िरी पूरी थी वञे, ऐं क़बूलियत ते अचे त हिकु लफ़्ज़ बि क़बूल थी वेंदो आहे अल्हम्दुलिल्लाह। असां गॾु मोहम्मद शाकिर अली साहब तशरीफ़ फ़रमा आहिनि, जिन सां गुज़ारिश आहे त असांजी ट्रांसमिशन में पंहिंजो ख़ूबसूरत आवाज़ रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हाल दिल किसको सुनाए, आपके होते हुए, हाल दिल किसको सुनाए, आपके होते हुए, हाल दिल किसको सुनाए, आपके होते हुए, क्यों किसी के दर पे जाए, आपके होते हुए, क्यों किसी के दर पे जाए, आपके होते हुए, मैं गुलाम
मुस्तफ़ा हूँ, ये मेरी पहचान है। क्यों मेरे गम क्यों सताए, गम क्यों मेरे पास आए। आपके होते हुए कह रहा है आपका रब अंत फिर आपसे। क्यों इन्हें दूं मैं सजाए, क्यों इन्हें दूं मैं सजाए। आपके होते हुए हाल दिल किसको सुनाए, आपके होते हुए। सुभान अल्लाह। जनाब उवैस अली सुमरो कादरी साहब सगत तशरीफ़ फरमा हैं, जिनकी गुजारिश है तो ट्रांसमिशन में पंहिंजो आवाज़ रखनि। शो था घर घर हकीमन डे मूंखे खणो, चाकु थी दुस मदीनो घुमाए अचो। मुंहिंजे दर्दन जी बि दवा काना, मूंखे मदनीअ जे दर ते पुॼाए अचो। छो था घर घर हकीमन मां गुलामी सदाई सजण जी ॾियां। उन जे अंगण जी वेही बुहारी ॾियां। खेर मुंहिंजो घुरो था अवां जे कॾहिं, मूंखे मदनीअ जे दर ते पुॼाए अचो। छो था घर हकीमन मां गुलामी सदाई सजण जी ॾियां। उन जे अंगण जी वेगी बुहारी ॾियां। खेर मुंहिंजो घुरो था अवां जे कॾहिं, मूंखे मदनीअ जे दर ते पुॼाए अचो। छो था घर घर हकीमन ॾे मूंखे खणो, चाकु थी दस मदीनो घुमाए अचो। सुभान अल्लाह। हिकु ॿियो ख़ूबसूरत आवाज़ सगत तशरीफ़ फरमा है मोहम्मद कासिम रज़ा कादरी साहब आहिनि। उन्हनि खे गुज़ारिश आहे पंहिंजो आवाज़ शामिल कई। तव्हां सां मुलाक़ात वरी इंशाअल्लाह सुभाणे थींदी। तेसि ताईं सभिनी खे इजाज़त ॾींदा। बिस्मिल्लाह रहमान रहीम। ऐं मिसरीअ खां मिठो तुंहिंजो इस्म आहे। मिठा माखी ऐं मिसरीअ खां मिठो तुंहिंजो इस्म आहे। अतर ऐं मोश्क अंबर खां अल्लाह जा एहसान जंहिं ॾिनो रमज़ान। अल्लाह जा एहसान जंहिं ॾिनो रमज़ान। बरकते रमज़ान बरकते रमज़ान।